Assalamualaikum. Maman Siti Mitwar Baba Hala. In करंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 62। था ॻाल्हाइनि के ॾीन त ख़ूबसूरती ऐं एतमाद सां चवंदे सोचींदे त वाक़ई भलाईअ जा कम कनि था। हलो था 4 ॾींहं ज़िंदगीअ जा चवनि पोइ इहा 100 साल थिए चवणी इहा ई 2 ॾींहं वञण अचण जा नेकीअ जा कम कनि था। था थियनि सरो सियारो ऊन्हारो बहार साल में आहिनि 12 महीना मुंडू मौसमूं 4 चवंदे सोचींदे त भलाईअ जा कम कनि था। था थियनि थींदा ज़रूर कम आसिरनि ऐं उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे चवणी इहा बि आम आहे त भलाईअ जा कम थियनि था। था थियो कोन ना उमेद रहमतुल आलमीन जे रहमत मां चवंदा आहियूं त ज़रूरतूं नेक ख़वाहिशूं भलाईअ जा कम थियनि था। था चऊं सभु हमद उन जा आहिनि अल्लाह राहमीन रहीम करीम आहे चवंदे असांजा वक़्त ज़रूरत जा कम भलाईअ जा कम थियनि था। चवंदे असांजा वक़्त ज़रूरत जा भला कम भलाईअ जा कम थियनि था। था थियनि नामुमकिन कम मुमकिन मिठूअ जा उमेद पुॼाए थियनि था। चयो वरी पियो चवे नेकी भलाईअ जा कम थियनि था कनि था। था कनि ॻाल्हियूं वॾियूं कोल ॿोल ते कई पोइ कहिड़े सबबे ईअं ई कई सजण छो मुहड़ो मटाए वएं तूं सजण त ईअं मुहड़ो कोन मटाईंदो उनखे चइबो आहे छा सजण ॾुखनि में छॾे वञे छो अचु खणी रस्मूं पर्ची पोइ तूं सजण छो अचु खणी रस्मनि पर्ची पोइ तूं सजण भला अहिड़ा माणा ठोकरी तूं सजण छो भला अॼुकल्ह सरे पई सभिनी जी जदीद दौर कंप्यूटराइज़ में मसरूफ़ियतूं आहिनि सजण तेज़ रफ़्तारीअ में भला छो मिठूअ जे मयार कान्हे टोटे शल ख़ुशि हुजे कुर्ब करी तूं सजण ईअं ई कई पर पर्ची पियो छो भला ढूंढाड़े हिक ॿियनि खे पोइ हलिजे त अहिड़ी तरह हिक ॿियनि सां उन करे ढूंढाड़े ईअं मोखियूं हिक ॿियनि खां पोइ वाइदे वफ़ाई कजे त अहिड़ी तरह उन सां उन तरह ढूंढाड़े परखियूं हिक ॿियनि खे पोइ अहिड़ा त माण्हू मिसाल ॾियण लॻा उन्हनि जा जो अहिड़ी तरह मिठू प्यार मोहबत में अहिड़ा थी विया कुझु शान शौकत सां गॾु इज़त अदब एतिराम ज़माने में ई अहिड़ी तरह करणो आहे कुझु त कुर्ब करे सजण साईं ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते तूं अचु